जोही में सहाफ़ी गुलाम रसूल फ़हीम के घर में म्यूनिसिपल कमेटी इंतजामिया की नाअहली सबब गटर जो गंदो पानी घर में केतरनि ॾींहनि खां दाख़िल हुजण करे घर के ॿिनि कमरनि खे नुक़सान पहुचण लॻो। अहिड़ो ज़ुल्म ख़िलाफ़ सहाफ़ी गुलाम रसूल फ़हीम मलामती बुख हड़ताल ते वेठल नोटिस वठण जो मुतालबो। तफ़सीलन मूजिब म्यूनिसिपल चेयरमैन समेत ॿियनि म्यूनिसिपल इंतजामिया की लापरवाही ग़फ़लत ऐं बेहिसीअ जे सबब बर वक़्त डिस्पोज़ल न हलाइण निकाल न करण ऐं नालनि में गंदो पानी वहण सबब काफ़ी अरसे खां गंदो पानी साफ़ी जे घर में दाख़िल थियण सबब सॼो घर बदबूदार थी वियो आहे। पानी बीहण सबब घर के ॿिनि कमरनि में ॾार पइजी विया आहिनि, फर्श भी टुटी पियो आहे। घर जो नुक़सान थियण करे सहाफ़ी एहतजाजन प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल शुरू करे छॾी। सहाफ़ी गुलाम रसूल फ़हीम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त म्यूनिसिपल कमेटी जोही में करप्शन ऐं फुरलुट जूं ख़बरूं हलाइण ते म्यूनिसिपल चेयरमैन ज़ाती दुश्मनी जे बुनियाद ते घर में गंदो पानी दाख़िल करे घर के नुक़सान पहुचायो आहे ऐं 14 महीननि खां पीअण जे साफ़ पानी वाटर सप्लाई की लाइन काटे पीअण जे पानी खां भी महरूम करे छॾियो आहे। इन मौके ते कुर्बान खोखर, गुलाम कादिर लिगारी, सैयद नूर मोहम्मद शाह, मौलाना गुलाम मुस्तफ़ा लाशारी, गुलशेर रिंद, अबूज़र रिंद ऐं मक़ामी सहाफ़िन बुख हड़ताल कैंप ते पहुची सहाफ़ी सां साथ ॾियण जो मुतालबो कयो त फौरी तौर ते मसइलो हल करे बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में चेयरमैन ऐं CMO खे हटाइण ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।